पीपी अॻवान फरियाल टालपुर केनालनि ते कम रोकण वारे फ़ैसिले खे अवामी फतह करार ॾेई छॾी। केनालनि ते कम रोकण ऐं CCI इजलास सॾाइण अवाम जी जिदोजहद जी फतह आहे। अॼु पाकिस्तान जी वफ़ाक़ी इतिहाद आइन जी बालादस्ती ऐं हारियुनि जे हक़नि जी फतह जो ॾींहुं आहे। पुरअमन एहतजाज साबित करे छॾियो त मौक़िफ़ सचो हुजे त हुकूमत खे अवाम जी ॻाल्हि ॿुधणी पवे थी। वज़ीर आज़म पारां तकरारी केनालनि ते कम रोकण जो ऐलान दानिशमंदीअ वारो क़दम आहे। वज़ीर आज़म जो मौक़िफ़ जमहूरी रिवायतुनि खे हथी वठाइण तरफ़ सुठो सवण आहे। वफ़ाक़ी ढांचे खे मज़बूत बणाइण लाइ समूरनि माण्हुनि में वसीलनि जी मुनसिफ़ाणी ऐं शफ़ाफ़ विर्छ ज़रूरी आहे। असां हमेशह चयो आहे त सिंध जे पाणी जे हक़नि ते को बि समझोतो न कयो वेंदो। पीपल्स पार्टी मुसलसिल आइनी दायरे में रही फ़ैसिला करण ते ज़ोर भरींदी रही आहे। पीपल्स पार्टी हारियुनि, मज़दूरनि, औरतुनि ऐं पुठिते पयल तबक़नि जी नुमाइंदगी जमायत आहे।